अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत बक़रा शुरू खां 177 आयत ताईं पहुता आहियूं। हिन में पहिरियों आयतूं जेके शुरू थियो त हीउ क़ुर शरीफ़ जेको आहे सो हिदायत आहे अहिड़नि कहिड़नि क़िस्मनि मुतक़ी परहेज़गारनि जे मुतलिक़ जेके ग़ैब में मञनि था, जेके ईअं कंदा कंदा। ऐं हीअ काफ़िरनि जे लाइ हिन में को फ़ाइदो कोन्हे, नुक़सानु थींदो हुनखे, भले थियनि। असांजो वञे कोन मुनाफ़िक़नि जूं एतिरो 13 आयतूं मुनाफ़िक़नि जूं, वरी फ़ासिक़नि जूं मुतलिक़। पोइ इंसानु ज़ात जी ॻाल्हि आई त इनखे इबादत मुंहिंजी करणु खपे। उन खां पोइ ख़िलाफ़त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ॾिनी, सॼी काइनात ठाही, धरती ते ख़लीफ़ो बनाई इंसान खे। उनजो ॿी ॻाल्हि जेका सूरत आराफ़ में, सूरत स्वाद में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे ख़िलाफ़त मिली। सूरत आराफ़ में सभिनी खे ख़िलाफ़त, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में ख़िलाफ़त, हूद अलैहिस्सलाम जे ज़माने में ख़िलाफ़त, समूद क़ौम जे सालिह अलैहिस्सलाम जे ज़माने में शुएब अलैहिस्सलाम, सभिनी खे ख़िलाफ़तूं मिलियूं। पर को बि बीठो कोन, को पको पुख़्तो थी पंहिंजे दीन ते, पंहिंजे हुक्म ते जेको अलाह ताला मोकिलियो। इन करे पोइ बनी इसराईल खे आख़िर में अची पंहिंजी ख़िलाफ़त मिली। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे फ़रमायो स्वाद काफ़ में त अना जलनाक ख़लीफ़तन फ़िल अर्द, पंहिंजो पोइ तूं सुठे नमूने सां तूं हलिजांइ। पर पोइ अल्हम्दुलिल्लाह दाऊद अलैहिस्सलाम त हलियो, सुलैमान अलैहिस्सलाम संदसि फर्ज़ंद बि हलियो, ॿिया बि के चङा बि हुआ, के मठा हुआ, सभई हुआ। पर पोइ ख़िलाफ़त हाणे खसिजी वई हली पंहिंजे दाऊद अलैहिस्सलाम जे औलाद में, या यहूदनि जे औलाद मां बनी इसराईल, यानी हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद मां खसिजी आहे। हाणे पंहिंजी ख़िलाफ़त मिली आहे हिकिड़े लिहाज़ खां, त पंहिंजो अॻुवाणी उनजी जेका सा मोहम्मद करीम सलाम जी उम्मत कंदी। पर हाणे सभु को जेको बि ख़लीफ़ो आहे ॿिए माना में, त उहो पावर में आहे, ताक़त में आहे, सुल्तान आहे, उन वटि क़ुवत आहे, ताक़त आहे, सघ आहे, ग़लबो आहे, दलील आहे। त उहो जेको आहे सो ख़लीफ़ो आहे धरती ते। सभु को जेको आहे अमेरिका में बि ख़लीफ़ो आहे, पर उहो लुचो आहे, बदमाश आहे, अलाह खे नथो वणे। अमेरिका में, इंग्लैंड में बदमाश सभई वेठा आहिनि। मुंहिंजो माण्हू वीचारा चङा आहिनि, पर ख़लीफ़ा जेके बादशाह जेके जंहिंजे हथ में क़ुवत आहे, ताक़त आहे। असां वटि बि ख़िलाफ़त जेका असां फुटी वई हली, जेका असां माण्हू बादशाह जेके आहिनि से ख़राबु था थियनि, ज़ालिम था थियनि, पंहिंजे पाणनि माण्हुनि खे था मारीनि धरती ते। पर बहरहाल हींअर उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ॼण उहा लीडरशिप आहे, जेका क़यामत ताईं जेका हलंदी, जेका शरीयत हीअ हलंदी, जेको नमूनो हीअ हलंदो क़यामत ताईं। ऐं ॿियूं जेके आहिनि से सभु ख़तमु थियूं। ऐं इन सिलसिले में यक़ूल सफ़ा जेका उतां खां वठी त क़िबलो ई बदिलियो। उन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं थियूं त अलाह ताला जो ज़िक्र करियो। उन खां पोइ आई ॻाल्हि हीअ जेका ख़ुशूसन आयत नंबर 177 हुई, त भई तव्हांजो दीन ईमान जेको आहे सो हुन में हीअ ॻाल्हियूं आहिनि। तख़्त जेको आहे सॼी मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत जो, पंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो इन में 177 आयत जेका आहे आयतुल बिर, इन मंझि सॼी आहे त ईमान शयुनि फलाणनि शयुनि में हुजे, ऐं अख़लाक किरदारु अहिड़ो हुजे जो माण्हू चङाई करे पंहिंजे पाड़े वारनि सां, माइटनि मिटनि सां, हिननि सां हुननि सां सभिनी सां। यानी ज़कात जी ॻाल्हि अलॻि थी, उहो ॾे, पंहिंजो निमाज़ पढ़े, ही करे, हू करे, इबादतूं जेके आहिनि उन जूं ॻाल्हियूं थियूं। उन खां पोइ सब्र ऐं इस्तिक़ामत जेका आहे सा थी, इहे सभई ॻाल्हियूं थी वयूं पंहिंजे हिन में 177 नंबर आयत मंझि। हाणे अॻिते था पढ़ूं 178 आयत खां। हाणे अॻिते जेके ॻाल्हियूं थींदियूं त पहिरीं हिते जेका अचे थी पंहिंजो क़िसास जी ॻाल्हि आहे। क़िसास माना तव्हां सां को तकलीफ़ ॾिए त हुनखे कहिड़ो बदिलो वठिजे, खून जो क़िसास कीअं थिए, उहे ॻाल्हियूं थींदियूं। उनजा मुख़्तलिफ़ हिन ते ऐं ॿियनि हंधनि ते उहा अहकाम ईंदा। वसियत कीअं कजे, पोइ अॻ में पहिरीं वसियत, पोइ वरी सूरत निसा में जॾहिं वरसे जूं ॻाल्हियूं अची वियूं, पोइ वसियत जी ॻाल्हि, पर वसियत हिते बि आहे, ॿियनि हंधनि ते बि आहे। उहे वरसे जूं ॻाल्हियूं अची वियूं, पोइ वसियत जी अहमियत घटिजी वई हली। पर बहरहाल मुस्लमान मोमिन खे वसियत करे वञणु घुरिजे त हीअ फलाणियूं शयूं हिननि खे ॾिजो मुंहिंजे मरण खां पोइ, वग़ैरह वग़ैरह। त इहा ॻाल्हि उहा थींदी। उन खां पोइ रमज़ान जे रोज़नि जी ॻाल्हि थी हले, 183 आयत खां वठी 187 ताईं, 5 आयतूं घणियूं हिन मंझि। पोइ उन खां पोइ हिला जेको
चंड जूं ॻाल्हियूं आहिनि, उन खां पोइ हज जूं ॻाल्हियूं आहिनि, उन खां पोइ पंहिंजे तलाक जूं ॻाल्हियूं आहिनि तमामु वॾियूं। उन खां पोइ मतिलबु अहिड़े क़िस्म सां जेके मोहम्मद क्लास जी शरीयत जेका हाणे हिन सूरत में शुरू थी वई हली, पोइ हिन जूं ॿियूं ॻाल्हियूं वरी अॻिते ॿियनि सूरतुनि मंझि बि ईंदियूं, जेके मदनी सूरतूं आहिनि उन्हनि मंझि उन्हनि जी वधीक वज़ाहत थींदी। पोइ अहिड़े नमूने सां हीअ सूरत ख़तमु थींदी। हाणे असीं पढ़ूं था 178 आयत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनू। हाणे हीअ सूरतूं जेके आहिनि उन मंझि या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहल्लज़ीना आमनू, जॾहिं बि क़ुर में तव्हां ॾिसो या अय्युहल्लज़ीना आमनू, असांजे बुज़ुर्गनि फरमायो आहे त मुतवजा थी वञो, कन खड़ा कयो, ॿुधो छा थो चए, को हुकुम अचण वारो आहे। सूरत माइदा जेके आहे या अय्युहल्लज़ीना आमनू सां शुरू थी थिए, ऐं पंहिंजो सूरत निसा जेका अय्युहल्लज़ीना या अय्युहन्नास, या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम, सम्झो। पोइ अहिड़े क़िस्म जो मतिलबु त या अय्युहन्नास सॼी इंसान ज़ात खे ख़िताबु आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू ख़ुसूसन मुस्लमान मोमिननि खे जेके उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान रखनि था ऐं हिन क़ुर खे मञनि था, उन्हनि खे मुखातिबु आहे। हाणे इन करे ॿुधो गौर सां, जॾहिं बि चवे अलाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनू, तव्हां सां मुखातिबु आहे। तव्हांजो केॾो शान आहे, केॾी इज़त आहे अलाह ताला जो तव्हांखे मुखातिबु थी चए थो, ए फलाणा फलाणा फलाणा, जेके तव्हां या अय्युहल्लज़ीना आमनू, आमनू में जेकॾहिं ईमान वारा आहियो त सम्झो थियो तव्हां सां मुखातिबु आहे। तव्हां सां मुखातिबु आहे, तव्हांजी केॾी इज़त आहे, शान आहे, रफ़ा आसमान ते ॻाल्हि पई हले, त हीअं जे बुछड़ा थींदव त पोइ कहिड़े कम जा आहियो, पोइ ईमान वारो किथां आहे तव्हांजो। भई चयो क़िसास जी ॻाल्हि, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब लिखियो वियो आहे, यानी ऑर्डेंड, यानी तव्हां ते अलाह ताला हुकुम कयो आहे त ईअं कयो। कुतिब अलैकुमुल क़िसास, क़िसास क़िसास यानी तव्हां सां को तकलीफ़ ॾिए, खून करे, हीअ करे, उहो करे, त उनजो छा कजे, वधीक न कजे। उहो त क़िसास कहिड़े टिनि सूरतुनि में ईंदो। हिकिड़ो क़त्ल जो बेवज़ क़त्ल आहे, क़त्ल जो बेवज़ क़िसास आहे, माफ़ु करणु आहे, सफ़ा ठुप माफ़ु करणु आहे, बदिलो ॾेई माफ़ु करणु आहे। त अहिड़े नमूने सां अलाह ताला हिन दीन में, शरीयत में अॻे ॼण ॿियो को कोन हो क़िसास, बसि रुॻो क़त्ल इंसान जो इंसान, औरत जो औरत, ॾंद जो ॾंद, कन जो कन, सॼी शरीयत मूसा अलैहिस्सलाम जी बि ईअं हुयो। पर ॿियूं शरीयत में बि वाधारो करे वञ, पर हिन शरीयत में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इहो आहे त तव्हांखे पंहिंजो ऑप्शन्स आहिनि, तव्हां जेकी हीअं करियो, हीअं करियो, माफ़ु करे छॾियो त सुठो आहे, भलो, उहो बि क़िसास में आहे, यानी माफ़ु करे छॾियो, बसि क़त्ल थी वियो हलियो, माफ़ु करे छॾियो। बाबा सिंध में वीचारो हुयो, नियाणी वठी वञिबी, बाबा क़ुर खणी वञिबो, बाबा माफ़ु कर, असांजो क़त्ल थी वियो हलियो, असांजे हथां असीं नादिम आहियूं, असीं शर्मिंदा आहियूं, असांखे अफ़सोस आहे, शर्मिंदो थिए माण्हू, पर इहो फ़ख़्रु हठु वॾाई कंदो त पोइ उन माफ़ु न कबो, न को वरी उनखे अलाह बि माफ़ु कंदो, पर उहो शर्मिंदो थिए थो, छो जो इंसानु आहे, कॾहिं कमु ख़राबु बुछड़ो थी थो वञे हलियो, शैतान ग़ालिब थो थी वञे, शैतान खे परे कजे। त बहरहाल पोइ मतिलबु त उहो जेकॾहिं सिंध में वीचारा चइबो नियाणी वठी आयो आहे, हाणे पंहिंजो तूं माफ़ु कजे, बाबा तूं नियाणी, अलाह तोखे माफ़ु कंदो, असां छॾीसूं ॻाल्हि ख़तमु। सिंध में ईअं हो पंहिंजो, पर भला बिना एवज़ जे, यानी माफ़ु आहे, पर या भला हेतिरो अॻु में जेके क़िसास हुआ त भई हेतिरा उठ जेके आहिनि, जेके माण्हू जे एवज़ के हेतिरा औरत जे फलाणे, इहे सभई ॻाल्हियूं हुयूं, पर हाणे जेकी वणियो सो कजो। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुल क़िसास फिल क़त्ल, क़त्ल जे मामले में, अल हुर बिल हुर, आज़ादु मर्द जे क़त्ल कयो वेंदो। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे जेका शरीयत मूसा जी आहे। वल अब्दु बिल अब्दु, बानू हुजे त बानू, तव्हांजो मारियो अथसि हुन बानू तव्हांजो मारियो। वल उनसा बिल उनसा, तव्हांजी औरत मारी अथसि हुन तव्हांजी मारी। हीअ ॼण क़ाइदो मूसा अलैहिस्सलाम जो अचे थो, पोइ वरी क़िसास जी ॻाल्हि बि ईंदी। फमन उफ़िय, इन ई आयत में जंहिं माफ़ु करे छॾियो, लहू मिन अख़ीह शयुन फ़इत्तिबाअ मअरूफ़न, पंहिंजे भाउ खे का शइ माफ़ु करे छॾियईं ऐं इतबा कयईं मारूफ़ जी, जेको तरीक़ो हुयो, यानी पैसा ॾिए या उठ ॾिए या एवज़ ॾिए को या छा, व अदाउन इलैहि इहसान, या अदा करे चङाई सां, त मतिलबु इहो हिन शरीयत में क़बूल आहे। त हिकु ई साॻी, ईअं कोन्ह त को असां वटि हुकुम आहे, इहो जेको अल हुर हुर
ऐं उज़्न बिल उज़्न ऐं